नाज़रीन खे अहम ख़बर ॾींदा हलूं त नवकोट वेझो LBOD सिम नाले ते अवाम जी हिफ़ाज़त लाइ मुक़ररु नवकोट थाणे जो एएसआई हाजी ख़ान कोराई माण्हुनि खे हटाईंदे पाण LBOD जी लहरुनि जे वर चढ़ी लुढ़ी वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर नवीद बजीर मूजिबि ॿुॾी वियल एएसआई जी ॻोल्हा लाइ टोबा पिणु घुराया विया आहिनि जेके LBOD सिम नाले में लथल आहिनि पर अञा ताईं हू न मिली सघियो आहे। एएसआई हाजी ख़ान कोराई नवकोट जे गंजबख्श कॉलोनी जो रहवासी आहे। पाण बतौर पुलिस एहलकार सिंध पुलिस में भर्ती थियो। प्रमोशन थियण बाद नवकोट थाणे ते पहिरियों भेरो एएसआई मुक़ररु थियो हो, जंहिं अॼु पंहिंजा फ़र्ज़ निभाईंदे पंहिंजी जान बि ॾेई छॾी। नाज़रीन खे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त ॿुॾी वियल एएसआई जी ॻोल्हा लाइ टोबा पिणु घुराया विया आहिनि जेके LBOD सिम नाले में लथल आहिनि पर अञा ताईं हू न मिली सघियो आहे। एएसआई हाजी ख़ान कोराई नवकोट जे गंजबख्श कॉलोनी जो रहवासी आहे। पाण बतौर पुलिस एहलकार सिंध पुलिस में भर्ती थियो। प्रमोशन थियण बाद नवकोट थाणे ते पहिरियों भेरो एएसआई मुक़ररु थियो हो, जंहिं अॼु पंहिंजा फ़र्ज़ निभाईंदे पंहिंजी जान बि ॾेई छॾी।